अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ना वजअलना मिन उम्मति हबीबिहिल मुस्तफ़ा वस्सलातु वस्सलामु अला हादियस सिरातिल हिकमति वल हुदा अशरफना अकरमना मुहम्मदिन खैरिल वरा वअला आलिहि तुक़ा वन्नुक़ा व अस्हाबिही उलुल करमि वस्सिद्क़ि वस्सफ़ा कसीरन कसीरन इला यौमिल लिक़ा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अन्अमत अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बआवाज़े बुलंद दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाइन। अस्सलात
वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। बेकदरो तव्हां खे करना है दिल खोले चओ अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। दिल चवे थी तव्हांजी सुस्ती खे ॾिसंदे इतां ही शुरू करे ॾियां तकरीर खे, पर वरी सोचां थो न आस्ते आस्ते कयां मतां तव्हां में सहप न हुजे, छो त असां त यार जे दर जे मटड़ीअ जो पाणी पी आया आहियूं। अल्लाह ताला हर ईमान वारे खे इहा घड़ी इहो दर पंहिंजे महबूब जे दर जी गुलामी पर ईमान जे सलामतीअ सां इश्क वारी निगाह सां अल्लाह जी ज़ात हर कलमे वारे मुस्लमान खे उन दरबार ते हाज़िरी नसीब फरमाए। छो त मदीने के लिए हर मदीने के लिए हर आँख रोई, पर मदीना देखता है को, मदीना देखता है कोई। तमन्ना हर कलमे वारे जी होंदी है त मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार त लहन ओजागा अखियुनि जा। तमन्ना हर हिक जी होंदी आहे, मदीने वेंदा बि घणा आहिनि पर मदीनो ॾिसंदा केर केर। उन मंजर के ॾिसी आशिक जो तो मदीने के लिए हर आंख रोई, पर मदीना देखता है कोई कोई। तो मुझा सोना अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इंशाअल्लाह ताला वरीब चवां तो इंशाअल्लाह ताला, वरीब चवां तो इंशाअल्लाह ताला मुझो अल्लाह कदे भी पंहिंजे दरबार जे सवालनि खे खाली कोन छॾींदो आहे हिकिड़ो मिंट दा, पर ख़ुसूसन उन्हनि खे त कदे भी खाली कोन छॾींदो आहे जेके सवाली अल्लाह जे दरबार में हुजन ऐं सवाल महबूब मुस्तफ़ा जे दर जो कंदा हुजन। अल्लाह ताला सलामत रखे। थोड़ो मुखे टाइम दियो, छो त अञा खैर सां जीअं मोटियो हां महबूब जे दरड़े तां दोस्तनि सां मेल मुलाक़ात असांजो आहे थोड़ो दादलो मोहम्मद ईसा बस पो आयो अल्लाह ताला के मंजूर हुयो तवां सां मुलाकात थी। थोड़ो टाइम दियो जेसते मुझो आस्ते आस्ते, छो त 2 महीननि जो वक़्फ़ो आहे उते त ॾाढा ख़ुशि हुयासीं, उते त ॾाढा ख़ुशि हुयासीं। हिते मोटण खां पोइ ज़ाहिर आहे कहिड़ी ख़ुशी हूंदी माण्हूअ खे। परवाना वञनि पिया उॾामंदा, रस्ते में तिॾियूं बीठियूं हुयूं, सिंधी सम्झो था न। परवाना वञनि पिया उॾामंदा, रस्ते में तिॾियूं बीठियूं हुयूं। त
तिडिन पुछो त ए परवानो काॾे था वञो? परवानन चयो पंहिंजे प्रिय जे मथां जान कुर्बान करण था वञो। परवानन चयो पंहिंजे प्रिय जे मथां जान कुर्बान करण था वञो। तिडिन चयो असांखे बि वठी हलो। परवानन निहारे चयो अड़ी तिड़ियूं तव्हांजो कम आहे चूं चूं करण। तव्हांजो कम आहे चूं चूं करण, आवाज करण। तव्हांखे कहिड़ी ख़बर त महबूब जे मथां जान कुर्बान कीअं कबी आहे? तिडियूं थियूं चवनि ऐं परवानो पंहिंजा फ़ैसला रस्ते में छो था ॿुधायो? असांखे वठी त हलो न, मैदान ते पहुचायो त सही। पोइ तव्हां ॾिसो असां बि ॾिसूं त कुर्बान करण वारा तव्हां हो या असां आहियूं। परवाना जेके हूंदा आहिनि उहे आशिक ज़रूर हूंदा आहिनि, लेकिन साबिर बि हूंदा आहिनि। यह जुमलो वरी थो चवां, गौर सां ॿुधिजो। जेके परवाना हूंदा आहिनि उहे आशिक ज़रूर हूंदा आहिनि, पर साबिर बि हूंदा आहिनि। सब्र कयो परवानन। चयूं ऐ तिलिड़ियूं जे तव्हांजी असुल इहा तमन्ना आहे, अचो। परवानन तिलिड़ियुनि खे गॾु वरितो, परे ऊंदाहिड़ीअ में वेही करे तिडिन खे चयो हाणे हिकिड़ो कमु कयो, असां हिते था वेहूं, थोड़ो किथे रोशनी त ॻोल्हे अचो त का रोशनी आहे या कान्हे। गौर सां ॿुधिजो दोस्तो। तिडिन चयो ठीकु आहे। निकिरी पयूं, ॾिठो किथे हिकिड़ो बल्ब पियो थो ॿरे, किथे ॿियो बल्ब पियो थो ॿरे। हिक जे बजाए ॿ टे रोशनियूं ॾिसी मोटी आयूं। परवानन पुछियो ॾियो ख़बर? चयूं तव्हां हरू भरू हिते जंग में वेठा आहियो, असां तव्हां त हिक रोशनी पे चई, असां त हिकिड़ी छा ॿ छा टे चार पंज रोशनियूं ॾिसी आया आहियूं। परवानन निहारे चयो ओ तिडिड़ी, इहो ई त असां तव्हांखे चयो हो त तव्हांखे कहिड़ी ख़बर त यार कीअं थींदो आहे। तिडिड़िन चयो छा थियो? परवानन चयो ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं तव्हां में मुहबत जो ज़रड़ो हुजे हा त यार खे ॾिसी जान कुर्बान कयो हा, मोटी कोन अचो हा। तॾहिं मोटी आयूं हो, इन करे परवानियूं तव्हां न आहियो, तव्हां तिडिड़ियूं आहियो। हाणे तव्हां हिते बीहो, ॾिस त असां जेॾी महिल वञूं था पंहिंजे यार जे मथां चलाए जान ख़तमु कंदासीं, वापसि मोटी कोन ईंदा। असां जेके मोटी आहियूं असां तिडिड़ियूं, जेके मोटी आया आहियूं इहे तिडिड़ियूं हूं। पर यार तिडिड़ियूं ई सही, पर दर त यार जो ॾिसी आया आहियूं। अल्हम्दुलिल्लाह त मुंहिंजा मिठड़ा भा अल्लाह ताला जे दरबार में हमेशा इहो सवाल कंदा कयो, ओ मुंहिंजा करीम रब पंहिंजे पुनल जो दरड़ो ॾेखार ज़रूर, पर मुंहिंजा मौला उन इश्क वारी अख सां ॾेखारजां, अदब वारी अख सां ॾेखारजां, उहा दिल ॾिजां जेका प्रिय जे दरबार में पहुचण जी लाइक त नाहे, पर जे मुंहिंजा मौला उन पंहिंजे महबूब जे दरड़े ते वागड़ी वारी थो त पोइ असांजे सीने खे बि सुहिणो करे पोइ दिलबर जे दर ते पहुचाइजां। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यादि रखी छॾियो जंहिं महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दरबारे अक़दस जे अंदर, जंहिं महबूब मुस्तफ़ा जे मस्जिद नबवी जे अंदर, जंहिं महबूब मुस्तफ़ा जे मस्जिद नबवी जे हरम जे अंदर हिक सवाब 50,000 सवाबन जे बराबर आहे। हिक निमाज़ दुनिया जे मस्जिदुनि में 50,000 निमाज़ूं पढ़ो, मुंहिंजे प्रिय जे पुनल जे दरबार में हिकिड़ी निमाज़ पढ़ो। हे 50,000 निमाज़ूं हिकिड़े पासे उन हिकिड़ी निमाज़ जे बरोबर न आहिनि त उतां जी हिकिड़ी नंढड़ी बेअदबी बि काइनात जे सभिनी बेअदबनि खां मथां आहे। इन करे प्रिय जे दरबार में वञिजे त अदब सां वञिजे, इश्क सां वञिजे, प्यार सां वञिजे। ऐं यकीन रखो मुंहिंजा दोस्तो, जंहिंजे दिल में तमन्ना आहे, हे जलसो इन तमन्ना जी निशानी आहे। हे जलसो इन तमन्ना जी
याद रखी छड़ियो जड़े नमूने से अल्लाह जे ज़ात के सब को मनीदो आ मुसलमान भी हिंदू भी मुर्तद भी मुनाफिक भी काफर भी जेको होंदो आ अल्लाह जे ज़ात के मनीदो जरूर आ पर पो कहिड़े टाइम ते को कहिड़े टाइम ते तवा सोचींदो त जेके हिंदू आहिनि ओहे अल्लाह के कीअं मनीदा मां तव्हां का सवाल तो पुछां यार हिंदू हुजे या मुसलमान हुजे ॿियो हुजे या टियों हुजे जेॾी महिल न सभई वाटूं बंदि थी वेंदियूं पंहिंजे पाण खे निधड़ को महसूस कंदो आहे तव्हां कंहिं काफ़र खे ॾिसो जेको तव्हां सां जे नज़र में अल्लाह खे नथो मञे अल्लाह जे दीन खे नथो मञे हिक ख़ुदा जो क़ाइल नाहे उहे सभई ॻाल्हियूं उन में हुजनि मगर जॾहिं उन जे मथां का मुश्किल खड़ी अचे सभु वाटूं बंदि थी वञनि त या मथे निहारे ऐं पोइ रोअंदो या अखियूं बंदि करे ऐं पोइ रोअंदो उन खां को पुछी त ॾिसे तूं रोई कंहिंसां थो ॻाल्हाई कंहिंसां थो सूर कंहिंखे थो ॿुधाई चवे थो सभिनी मां मायूस थी वियो आहियां पंहिंजनि मायूस कयो आहे दोस्तन मायूस कयो आहे मिटन मायूस कयो आहे चई पोइ रोई केला थो चई बस अंदरों हिकड़ी का ताकत वारी शय आहे जैसा पंहिंजा सूर थो ओरिया ओ मुझा दोस्त ओ खबड़ खान सोलंगी में रहण वारा याद रखी छद मुझे अल्लाह जे कुदरत जे मथा हिकड़ी रुगी निगाह कर हर इंसान जे सीने में मुझे अल्लाह दिल पैदा फरमाई हर इंसान जे सीने में अल्लाह जे ज़ात बाबरकात मुझा दोस्त अजीज तुझे दीने में सीने में दिल पैदा फरमाया तुझे हिन वजूद जे अंदर अल्लाह हिकड़ी कोरट पैदा किया तुझे हिन वजूद जे अंदर अल्लाह हिकड़ो जज रखियो आ तुझे हिन जिस्म जे अंदर अल्लाह हिकड़ो वकील रखियो आ तो हिकड़ो छा बब वकील रखिया हन 10 वकील रखिया हन तुझे हिन जिस्म जे अंदर अल्लाह जे ज़ात केसन हलाइण जो सिस्टम रखियो आ तहां सोचींदो हे सजण साईं जो गुलाम फकीर आशिक मदीने मां मोटियो आ कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे सच थो चवे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कॾहिं पंहिंजे मुंहं सां गौर कंदो कर सोचींदो कर अल्लाह तोखे कोरट दुनिया जे कोरटन खां बचाईंदो ख़ुदा तोखे इन केसनि खां बचाईंदो पर अगरि कॾहिं वञण थियो हूंदे उते तूं ॾिसंदो हूंदे हिकिड़ा वकील हा में दलील ॾींदा आहिनि हिकिड़ा न में दलील ॾींदा आहिनि हो दलील हलंदा रहंदा जज ॿुधंदा रहंदा आहिनि आख़िर में फ़ैसिलो जज कंदा आहिनि कॾहिं ॾिठो अथई तुंहिंजे अंदर में बि हिकिड़ी कोरट आहे उन में फ़ैसिलो कीअं हलंदो आहे राति जो सुतो पियो आहे अचानक तुंहिंजे दिलि में ख्याल इंदो आ तो सुभाणे सुबह जो मुके भिरिया सिटी वनी ही वठणो आ वरी घड़ी खन में वरी अंदरों आवाज इंदो न सुभाणे सुबह जो न विंदुस सुभाणे मझंद जो विंदुस वरी अंदरों आवाज इंदो सुभाणे मझंद जो गर्मी थी विंदी 10 बजे हलियो वंजा वरी अंदरों आवाज इंदो न 10 बजे न वंजा फलाणे टाइम ते वंजा ओ मुंहिंजा दोस्त तुझी जुबान भी खामोश आ तू भी चुप आहीं ए अंदरों केडी मल हा जो आवाज आ केडी मल न जो आवाज आ हलंदे हलंदे आखिरी जज पांजो फैसलो दींदो तोखे सुभाणे हिन टाइम ते वञा जॾहिं जज फ़ैसिलो ॾींदो आहे महफ़िल बर्खास्त थी वेंदी आहे अंदरों जज फ़ैसिलो ॾिनो सुभाणे बस हिन टाइम ते वञणो आहे तोखे सुकून सां निंड अचे वेंदी छो त जज फ़ैसिलो ॾेई छॾियो इहा कोरट किथे हुई भिरिया सिटीअ में न हुई रोड ते नहीं पर तुंहिंजे वजूद में हा कोरट अल्लाह मौजूद करे तुझे अंदर में कोरट तुझे अंदर में जज हन तुझे अंदर में वकील आ पर खुदा तौफीक ॾेई रुगी ने कोरट जो दरड़ो कॾहिं खोल त सही न इन कोरट जो दरड़ो खोल त सही जॾहिं दरड़ो न खोलींदे पोइ ख़बर पवंदई त मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा छा पो खबर पवंदई त मुंहिंजो ख़ुदा चाहे हिकिड़े मिंट जे लाइ इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी कदे सोचो थई अल्लाह जे कुरान करीम ते कदे गौर कयो थई मता गोट खबड़ खान सोलंगी वारा मता तुझे दिल में यो ख्याल हो जे त मुझो महबूब मुस्तफा मुझे दुरूद पढ़न जो मोहताज मुझे सलातो सलाम पढ़न जो मोहताज मुझे दुरूद पढ़न सा महबूब जो शान वधंदो मुझे सलात पढ़न सा आका जो शान वधंदो न न मुझा दोस्त अजीज अल्लाह जे सुने कुरान करीम जे मथा गौर कर भले तू देवबंदी है भले तू बरेलवी है भले तू शियो है भले तू सुन्नी है भले तू अहले हदीस है कुरान सबनी जो हिकड़ो आ खुदा सबनी जो हिकड़ो आ रहमतल लिल आलमीन इमामुल अंबिया सबनी जो हिकड़ो आ लेकिन मुझा दोस्त अजीज इन कुरान करीम के समझण जेला ओ मुझा यार इन कुरान करीम के समझण ला रुगी मदरसे जो हुजण काफी ना है रुगी कुरान
करीम पढ़ण जे लाइ हिकु उस्ताद जो हुजण काफ़ी नाहे। क़ुरान करीम के पढ़ण सां गॾु समझण जे लाइ हिकु कामिल जे निकाह जो हुजण ज़रूरी आहे। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बिला तनकीद अल्लाह जे क़ुरान करीम दे गौर कर। अल्लाह फरमायो इन्नल्लाह व मलाइकतहु। तव्हां सभई हींअर ॿुधो था पिया, छा था कयो? थोड़ो ॻाल्हायो, छा था कयो? ॿुधो था पिया पर पढ़ो त कोन था पिया न। जवाब ॾियो, पढ़ो त कोन था पिया न। क़ुरान ॾे ॾिस उबासी न। इन्नल्लाह व मलाइकतहु, बेशक अल्लाह ऐं उन जा फरिश्ता। अल्लाह इएं कोन चयो त अल्लाह ऐं जिब्राईल, अल्लाह इएं कोन चयो त अल्लाह ऐं मीकाईल, अल्लाह इएं कोन चयो त अल्लाह ऐं इसराफील, अल्लाह इएं कोन चयो त अल्लाह ऐं इज़राईल। व मलाइकतहु, ऐं उन्हीअ जा मलाइक। सभ खां पहिरीं दुनिया जे सभिनी कलमनि वणनि खे कलम कर, दुनिया जे दरियानि समुंडनि खे मस कर, लिखण शुरू कर। लिखी पोइ मूंखे ॿुधाए त अल्लाह जा ज़मीन आसमान में मलाइक घणा लिखी त ॾेख। मियामानुल्लाह तादाद त ॿुधा, पुछ दोस्त खां तादाद त ॿुधाए, जवाब मिलंदो मलाइक केतिरा हिकु ख़ुदा ॼाणे, ॿियो उन जो महबूब मुस्तफ़ा ॼाणे। बेनियाज़ रब फरमायो ओ मुंहिंजा बानड़ो, मां करीम रब जो सुहिणो क़ुरान ॿुधो, मुंहिंजे सुहिणे क़ुरान करीम खे सम्झण जी कोशिश कयो। इन्नल्लाह व मलाइकतहु, बेशक अल्लाह ऐं उन्हीअ जा मलाइक। बेशक अल्लाह ऐं उन जा मलाइक युसल्लून अलन नबी अलल अंबिया न है, ये ना है तो युसल्लून अलल अंबिया, तमाम अंबिया ते न मुझे सुने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक मुझे करीम रब फरमायो बेशक अल्लाह ऐं उन जा फरिश्ता दुरूद सलात सलाम जेकी कुछ तोखे समझ में टिनी लफ्ज़न मां अचे, जंहिंजो तूं इंतखाब करी तोखे इजाज़त हे दर हे रस्तो भी यार जे दर ते, हे रस्तो भी यार जे दर ते, हे रस्तो भी यार जे दर ते। अल्लाह फरमाए तो मोकिलीन था पढ़न था। मां तोखां तो पुछां इन आयत जे अंदर हिकड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधा, ओ ॻोठ खबड़ खान जे सोलंगी में रहण वारा कहिड़े भी मसलक सां तुंहिंजो तालुक आहे, ईमानदारीअ सां अल्लाह जे क़ुरान खे ॿुध, खुद फैसलो करे ॿुधा। इन आयत जे अंदर मुंहिंजे रब ईअं कोन फरमायो आहे त सुबुह जो पढ़न था, रब ईअं कोन फरमायो आहे मंझंदि जो पढ़न था, रब ईअं कोन फरमायो आहे शाम जो पढ़न था। अल्लाह जे ज़ात बाबरकात टाइमिंग जो इंतखाब कोन कयो आहे। मुंहिंजे रब फरमायो ओ दुनिया वारो, ओ दुनिया वारो, मुझे प्रिय जे शान खे अकुल जे ताराजीअ में तोरण वारो, मुझे महबूब मुस्तफ़ा जे मुतालिक पंहिंजी राय कायम करण वारो, मुझे बेनियाज़ रब फरमायो आहे मां अल्लाह बेनियाज़ थी ऐलान थो कयां त बेशक अल्लाह ऐं उन जा फरिश्ता पंहिंजे सुहिणे महबूब ते दुरूद ओ सलाम मोकिलींदा रहनि था। न इएं हुकुम थियो त सुबुह जो, न इएं हुकुम थियो त शाम जो, न इएं हुकुम थियो त मंझंदि जो। हाणे टाइम तूं ॿुधाए, अकुल बंदि थी वेंदो, अकुल इजाज़त कोन ॾींदो, जवाब मिलंदो हर टाइम ते मुंहिंजो ख़ुदा ऐं उन जा फरिश्ता मुंहिंजे दिलबर जे, मुंहिंजे दिलबर मुस्तफ़ा करीम जे ज़ात ते दुरूद ओ सलाम मोकिले रहिया हर वक्त। छा मुझा दोस्त हर वक्त अल्लाह पाक गाला गाला अल्लाह पाक अल्लाह जा फरिश्ता भी गाला गाला अल्लाह जा फरिश्ता भी
पाक आहिनि अल्लाह जे फरिश्तनि जी का राय कान हूंदी आहे उन्हनि जो एतिरो कमु आहे अल्लाह हुकुम कंदो आहे हू हुकुम पूरो कंदा आहिनि मुंहिंजे करीम रब जे ज़ात टाइमिंग जो इंतखाब कोन कयो अल्लाह पंहिंजे कुदरत सां ऐलान करे छॾियो अल्लाह पंहिंजे लाइ पंहिंजे फरिश्तनि जे लाइ ऐलान करे खुदा के ख़बर ही त मुझे मुस्तफ़ा जा गुलाम सुस्त भी हूंदा सादड़ा भी हूंदा कम करन वारा भी हूंदा ॾाढो दुनिया में जकड़ियल भी हूंदा दुनिया में फाथल भी हूंदा जॾहिं मुंहिंजा दोस्त ईमान वारनि जी ॻाल्हि मुंहिंजे रब्बे ज़ुल जलाल फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ओ ईमान वारो सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा मुझे महबूब मुस्तफ़ा ते दुरूदो सलातो सलाम पढ़ंदा रहो ॾिसंदा हो सलातो सलाम पढ़ण जो टाइम ईंदो आहे को वेचारो दोस्त निकिरी परे थींदो आहे उन सां झेड़ो न कयो उन सां सख़्त न ॻाल्हायो चवंदो मां न थो पढ़ा चवीसि यार तुंहिंजी मर्ज़ी आहे छो त जॾहिं हुकुम थियो आहे त या अय्युहन्नास सां कोन थियो आहे हुकुम थियो आहे त या अय्युहल्लज़ीना आमनू महबूब जे मथा सलातो सलाम एतिरो त प्यारो आहे जो 70,000 फरिश्ता गुंबज़े खज़रा जे ड्यूटी ला सुबुह जो ईंदा आहिनि दुरूदो सलाम पढ़ंदा आहिनि ड्यूटी कहिड़ी आहे यार ते दुरूदो सलाम पढ़णो आहे इहा ड्यूटी हमेशा खां शुरू आहे छो त अल्लाह अॻे ऐलान करे छॾियो हो लेकिन मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे इन जिस्म अतहर खे जॾहिं मदीने तय्यबह जे अंदर अम्मा आयशा सिद्दीका जे हुजरे जे अंदर जेॾी महिल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन खाक जे अंदर रखियो थे वियो बाद में छा थियो सभु को दुरूदो सलाम पढ़ंदो वियो वॾड़ा बि दुरूदो सलाम पढ़ंदा विया नंढड़ा बि दुरूदो सलाम पढ़ंदा विया जवान बि पढ़ंदा विया फरिश्तनि चयो ओ मुंहिंजा मौला असांखे छा मिले रब फरमायो हिननि सभिनी जी ड्यूटी भी जारी आहे सॼो ॾींहुं ईमान वारा भी दुरूदो सलाम पढ़ंदा ओ फरिश्तो तव्हां भी इन्हनि सां गॾु जीअं हींअर छा पिया पढ़ो क़यामत ताईं ईअं पढ़ंदा रहंदो 70,000 मलाइक सुबुह जो मुंहिंजे आका जे हुज़ूर में दुरूदो सलाम पेश करण जे लाइ ईंदा आहिनि जॾहिं शाम थींदी आहे वापसि वेंदा आहिनि ईंदा आहिनि त खिलंदा ईंदा आहिनि ख़ुशि थींदा ईंदा आहिनि छो त यार जे दरबार में दुरूदो सलाम जो टाइम मिली वियो पर जॾहिं वापसि वेंदा आहिनि त रोंदा जॾहिं वापसि वेंदा आहिनि त रोंदा आहिनि छो ज़िंदगीअ में क़यामत ताईं वरी इहो मौक़ो मिलंदो अलाए कोन क़यामत ताईं इहो मौक़ो मिलंदो ॻाल्हाए ॻाल्हि मिलंदो अलाए कोन मिलंदो ओ मुंहिंजा दोस्त जंहिं दुरूदो सलाम जे लाइ फरिश्ता बि रोंदा हुजनि ओ ईमान वारा रब तोखे मौक़ो अता फरमायो आहे इन दुरूदो सलाम जे लाइ तोखे मां ॿुधायां जिब्राईल केरु थोड़ो ॻाल्हायो जिब्राईल दरबारे मुस्तफ़ा में मौजूदा अर्ज करण लगो या रसूल अल्लाह जिब्राईल पूरे रूए जमीन ते जेतरा भी वणहन हुक्म थे तो जा पन गणे सघे थो जितरा भी दुनिया जे अंदर पखी हैं उन्हनि जा पर गणे सघे थो जेतरा दुनिया में पानी जा चश्मा दरिया समुंड रहन उन्हनि जा फुड़ा भी गणे सघे थो लेकिन या रसूल अल्लाह जिब्राईल हिकड़ी शय जे ॾाढो मजबूर ओ जिब्राईल कहिड़ी शइ जे ॾाढो मजबूर या रसूल अल्लाह जॾहिं मुझे महबूब जो को गुलाम मुझे आका ते दुरूद सलाम पढ़ंदो
मुझे पुनल जे दरबार में दुरूद सलाम पढ़ंदो वा मुझो करीम रब एतिरियो रहमतुन जो नुज़ूल उन जे मथा फरमाईंदो वा जो मां जिब्राइल उन रहमतुन खे गणन खां कासिर थी वेंदो हा। याद रखी छन मुझा दोस्त, मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ते जेडी मल टाइम मिले दिल खोले दुरूद सलाम पढ़ंदो कर। छो त मुझो महबूब मुस्तफा दुरूद सलाम पढ़ण वारे जो सलाम बुधंदो भी आहे, जवाब नींदो भी आहे। छा चयम मुझो महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे गुलामन जो दुरूद बुधंदो भी आहे ऐं जवाब गाला गाला जवाब ॾींदो भी। ॿुधो हदीस, हदीस ॿुध त कीअं दुरूद मुझो मुस्तफा बुधंदो आहे। मुझे आका छा फरमायो मार्ज कयो त अॼु जी तकरीर फिरकन फिरकन खां हटियल आहे, इश्क ऐं मोहब्बत जी तकरीर आहे। पोइ ख़ुदा जंहिंखे नसीब फरमाए मुझे मदीने जे मीर फरमायो वमा मिन अहद यसल्लिमु अलैया, जॾहिं भी को मुझो हिकिड़ो गुलाम भी मां मुस्तफा ते दुरूद सलाम पढ़ंदो इल्ला वरद्दल्लाहु अलैया रूही, मुझे मदीने जी साईं फरमायो जॾहिं मां मुस्तफा जो गुलाम मां मुस्तफा ते दुरूद सलाम पढ़ंदो आ मुझो अल्लाह छा फरमायो आका इल्ला वरद्दल्लाहु अलैया रूही, मुझो परवरदिगार मां महबूब मुस्तफा के उन मुझे गुलाम जे तरफ मुतवज्जह करण फरमाईंदो। गौर तकर दुरूद सलाम गुलाम पढ़ियो महबूब मुस्तफा ते मुझे आका फरमायो इल्ला वरद्दल्लाहु अलैया रूही, मुझो रब फरमाइंदो आ ओ मुझा महबूब मुस्तफा ओ मुझा महबूब जी मुझा करीम रब ए तुझो गुलाम तो ते कीअं दर्द मां दुरूद पढ़ी रहियो आ। एडी गर्मीअ जे अंदर वेठो गोठ खबड़ कान सोलंगे जे गोठ जे में आ, वेठो ते शादी जे महफिल में आ, लेकिन जुबान उन जी दुनिया जे करे बंद लगी पईया पर दिल में चई रहियो आ अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। दुरूद सलाम पढ़ी रहियो आ इल्ला वरद्दल्लाहु अलैया रूही, ओ मुझा सोहना मुझे महबूब फरमायो मुझो करीम रब मां मुस्तफा के मुतवज्जह फरमाइंदो आ एतरे ताईं जो हत्ता अरुद्द अलैहि सलाम, मुझे आका फरमायो एतरे ताईं जो मां मुस्तफा उन जे सलाम जो जवाब ॾींदो हा। हिकड़े मिनट ला मुसलमान सोचे पो जवाब दे त मुझो महबूब मुस्तफा फरमाए थो त जॾहिं भी को गुलाम दुरूद सलाम पढ़ंदो आ त मुझो रब मुझो मुस्तफा त ॿुधंदो आ पर मुझो रब भी पंहिंजे महबूब खे चवंदो मुझा महबूब ओ मुझा महबूब तुझो गुलाम अज तोते मुझो बानड़ो तुझो गुलाम तोते दुरूद सलाम पियो पढ़े तोते पियो दुरूद सलाम पढ़े ओ मुझा पुनल इन गुलाम खे जवाब अता फरमा। मुझे मुस्तफा करीम फरमायो मां मुस्तफा उनके जवाब अता कंदो हा हत्ता अरुद्द अलैहि सलाम, एतरे ताईं जो मां मुस्तफा उन सलाम जो जवाब ॾींदो हा। मुझो मुस्तफा दुरूद सलाम ॿुधंदो भी आहे जवाब ॾींदो भी आहे। पूछो न अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह,
रुगी जुबान सा न याद रखी छड़ मुंहिंजा दोस्त अजीज जुबान सा गड जॾहिं दिल जो आवाज भी निकरंदो आ छो त दरबारे खुदावंदी जे अंदर रुगी जुबान जो सौदो कोन हलंदो आ दिल जो सौदो हलंदो आ जेकॾहिं रुगी जुबान सा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चवे ऐं दिल सा इकरार न करे इहा मुनाफिक जी निशानिया ईमान वारे जी इहा निशानिया इकरारुम बिल लिसान व तस्दीकुम बिल क़ल्ब जुबान भी दुरूदो सलाम पढ़े दिल भी गॾु गवाही दे त मां दिल भर ते दुरूद पढ़ी रहियो हां पो जॾहिं जुबान ऐं दिल ॿई न गॾु थी वयूं पो छा थो समझी अदा खुद सोच लतीफ सरकार का पूछो के वे जड़ा भी दूर के वे जड़ा भी दूर अल्लाह के दूर पे औदा सुपरी के चढ़न नचते के विसरन नमूर जिय में कुंडी पूर तिय मूसी बणा सुपरी लतीफ सरकार फरमायो के वे झड़ा भी दूर के वेठा त मदीने में हन पर ॾाढो परे वेठा त गला गला वेठा त छो त मदीने तय्यबा जे अंदर बस हिकड़ी गाल कया हुजूर जे मस्जिद नबवी जे अंदर पहरन छटन जे आडो वेठायो टे पहरी खां बाद में एकड़ो हजरत अल्लामा मौलाना साहब उते खिताब कंदो आ उन पांजो खिताबड़ो शुरू कयो खिताबड़ो कंदे कंदे चवे थो ओ मस्जिद नबवी में अचण वारो जॾहिं ॻोठूं निकरो था त जेकॾहिं दिल में इहो ख्याल कयव त मस्जिद नबवी में था वञो त तव्हांजो पंधु सजायो आ पर जेकॾहिं ईअं चयव त रोज़े अतहर ते था वञो सरकार जे रोज़े अतहर ते दुरूद व सलाम पढ़ण था वञो पंधु ज़ाया थी वियो तव्हांजो पंधु अजायो थी वियो इहो केरु चई रहियो आ जेको मस्जिद नबवी जे हरम जे अंदर वेठो आ तकरीर करे रहियो आ ॻाल्हाए रहियो आ हिन ग़ुलाम जी यकदम निगाह लतीफ सरकार जे शहर ते पई त के वेझड़ा भी दूर के दूर भी औदा सुपरी शाहनवाजी को साउंड भिरिया रोड ई वेठो त हरम में आ पर पो बिन के इहा ख़बर कान्हे का त आशिक त सिकंदा हन ओ मुंहिंजा मौला ओ मुझा मौला ओ मुझा करीम रब ओहे ॾींहं जल्दी आण जो ही गुनहगार अखड़ियूं हुजन मुझे मुस्तफ़ा जो गुंबज़ खज़रा हुजे अखड़ियूं गुनहगारन जूं हुजन रोज़ो तुझे महबूब जो हुजे दुरूद व सलाम असां जो हुजे गॾु साथ तुझे मलाइकन जो हुजे सुभान अल्लाह सुभान अल्लाह इहो सच आहे या न ओ मुंहिंजा दिल भर इन करे मार्ज पे कयो त सब कंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे का साॻी जगह ते मोटी वरी पोइ हलां किथे शुरू कयो हम मदीने के लिए हर आँख रोई पर मदीना देखता है कोई कोई ओ मुझा दोस्त अजीज कुरान करीम जे तरफ तोखे वठी हला अल्लाह जो कुरान तोखे बुधाया ओ मुझा मिठड़ा अदा मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा परवानो ए अल्लाह जो दीन समझण ॾाढो सवलो आ मुझे मुस्तफा करीम जो फरमान समझण ॾाढो सवलो आ पर समझंदे कॾहिं जॾहिं दिल मां इहा हद सजी पट्टी लाहे छॾींदे इहो साड़ बुग़्ज़ कढी छॾींदे हिक खुदा जे वहदानियत जो इकरारी थी करे महबूब मुस्तफा जो गुलाम थी वींदे खबर पइजी वींदे त
दोस्त अजीज अल्लाह जे ज़ात जो क़ुर्ब कीअं थींदो आहे, महबूब मुस्तफ़ा जो प्यार कीअं मिलंदो आहे। जंहिं बि सहाबा जी ॻाल्हि करी मां उन सहाबा जो मुंहिंजा दोस्त दलील ॾेई पोइ अॻिते हला। जंहिं बि सहाबीअ खे इज़त मिली आहे, इज़त ॾियण वारो मुंहिंजो ख़ुदा आहे, पर मिली आहे त दरे मुस्तफ़ा खां मिली आहे। हिकु बि उहो सहाबी ॿुधाए, हिकु बि उहो सहाबी ॿुधाए जेको दरे मुस्तफ़ा ते न आयो हुजे ऐं सहाबी बणियो हुजे। हिकिड़ो दुनिया जो हो इंसान ॿुधा जेको दरे मुस्तफ़ा ते न आयो हुजे। दरे मुस्तफ़ा ते अचण जे लाइ हिन जिस्म जी ज़रूरत न आहे, दिल जी बि ज़रूरत आहे। जेकॾहिं तूं हिते वेही करे बि दिल सां मुंहिंजे हबीब जे दरबार में पहुचंदे त मुंहिंजो अल्लाह तुंहिंजे लाइ तौबह जा दरवाज़ा खोले छॾींदो। जंहिंखे जेकी औरों को मिला है, औरों को मिला है तो मुकद्दर से मिला है, औरों को मिला है तो मुकद्दर से मिला है। अरे हमें तो मुकद्दर भी आका के दर से मिला है। ना पूछो रात खिलवत में मुझे क्या क्या नजर आया। अरे नजर झुकी तो कमली ओढ़ने वाला नजर। ओ मुझा दोस्त अजीज खुदा जो कसम सच्ची दिल सा दिल जे हुजूर सा जिथे भी वेठो आजमाए ॾिसो। दुनिया जे डॉक्टर जी दवा बि आजमाए भी आहे, दुनिया जा वज़ीफा बि आजमाईंदा हो, दुनिया जा विर्द भी आजमाईंदा हो, केॾी मौलविन जा केॾी महिल मुल्लनि जा उहे भी आजमाईंदा हो। अॼु सजण साईं जे ग़ुलाम जो ही ॿुधायल विर्द भी आजमाए ॾिस। आधी रात जो उथी त ॾिस, आधी रात जो उथी त ॾिस, बिस्तरे के छॾे त ॾिस। आस्ते आस्ते कंहिंखे बि ख़बर न पवे तोसां गॾु बिस्तरे में जेके वेठा आहिनि सुता पिया उन्हनि खे बि ख़बर न पवे। आस्ते आस्ते वुज़ू करे तहज्जुद जा नफ़िल पढ़ी मुहम्मदीन ॾे करे यार जो तसव्वुर आॾो दिल में आणे। मुझे प्रिय ते दुरूद सलाम पढ़ंदे पढ़ंदे कॾहिं अखड़ियूं बूटे ॾिस त मुंहिंजो प्री कीअं थो कुर्ब करे। कुर्ब थींदो आ, मेहरबानी थींदी आ, मगर कंहिंखे ख़बर पवंदी आ, कंहिंखे कान ख़बर पवंदी आ, पर उन जा निशान ज़ाहिर हूंदा आहिनि। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अॼु जो ही प्रोग्राम मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे निगाहे रहमत जो कमाल। पुछो त कीअं, पुछो त कीअं। हाणे मां तव्हां खां पुछां थो दोस्त, अॼु जो ही प्रोग्राम जेको आहे नंढड़नि जी सुन्नत याने तोहर थियो आहे। माहौल बहराड़ी जो आहे, जवाब इहो आहे माहौल बहराड़ी जो आहे। नंढड़े जो नालो अज़ीज़, पी जो नालो अज़ीज़ुल्लाह, ॿिए नंढड़े जो नालो मिठल, पी जो नालो नेमतुल्लाह, अज़ीज़ुल्लाह नेमतुल्लाह। ॿई बाबा अज़ीज़ ऐं मिठल नाला त ॾिसो, अज़ीज़ ऐं मिठल बचड़ा आहिनि, नेमतुल्लाह अज़ीज़ुल्लाह उन्हनि जा वालिद आहिनि। उन्हनि ही प्रोग्राम आख़िर कयो छो? सवाल भत त ॾींहं थी वियो न, थोरो जवाब ॾियो। भत त ॾींहं थी वियो, ही प्रोग्राम छो कयो? उन्हनि जो ईमान, उन्हनि जे घर वारनि जो ईमान, उन्हनि जे दोस्तनि जो ईमान, उन जे ॻोठ वारनि जो ईमान, अचण वारनि जो ईमान त अल्लाह जे ज़ात जो कुर्ब हासिल करण जे लाइ पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दरबार जी हाज़ुरी जो हुजण ज़रूरी आहे। ओ मुझा दोस्त अज़ीज़ हेतिरो मुझा दोस्तनि खे गॾु करे हिकिड़ो दीनी प्रोग्राम कयूं छाजे लाइ त अल्लाह राज़ी थिए, अल्लाह जो रसूल राज़ी थिए। कीअं राज़ी थींदा? जॾहिं हिन प्रोग्राम जे अंदरि दीन जूं ॻाल्हियूं हलंदियूं। अगरि हिन सॼी महफ़िल मां हिकिड़ी ॻाल्हि बि कंहिंजे पल्ले पइजी वई, हुन अमल कयो त हिन अज़ीज़ुल्लाह ऐं नेमतुल्लाह जो कमु त थी वियो, पर ॻोठ जे मथां बि रहमत जो वसकारो थी। थोड़ी हिकिड़ी ॻाल्हि चवां, नाराज़ कोन थींदो? जवाब ॾियो। ॻाल्हि सचाईअ वारी आहे, यादि रखी छॾियो। मुंहिंजा अॼुकल्ह असांजो नौजवान हिकिड़ो आम सवाल कंदो आहे,
कहिड़ो सवाल कंदो आहे चवंदो आहे साईं असां त फाथा हूं तव्हां मोल विनमो सवाल कंदो आहे न असां त फाथा हूं तव्हां मोल विनमो ख़बर ई कोन थी पवे अल्लाह जो क़ुरान बि चवे थो त ज़ालिकल किताब ला रईब गाला गाला ला रईब फीह अल्लाह जो क़ुरान ॿुधाए थो त हिन क़ुरान में शक कोन्हे को लेकिन हिकिड़नि मौलवियुनि खे बि हथ में क़ुरान आहे ॿियनि खे बि हथ में क़ुरान आहे ॿिन्ही जे हथनि में क़ुरान मगर ॻाल्हि ॿिन्ही जी एतिरी हिक ॿिए खां परे परे नज़र थी अचे ॼण ज़मीन ऐं आसमान जो फ़र्क़ु थो नज़र अचे हाणे असांखे ॿुधायो त असां काॾे वञूं ओ अल्लाह जा बानड़ा अॼु तुंहिंजे हिकिड़े सवाल जो जवाब मां नंढड़े जुमिले में एतिरो जामे ॾेई थो छॾियां जो इंशा अल्लाह ताला जेसिताईं तव्हांजी ज़िंदगी रहंदी तव्हां खां जवाब भी कोन विसरंदो ऐं अमल भी कोन विसरंदो उन जो जवाब हिकिड़ो ई आहे ओ मुंहिंजा नौजवान दोस्त यादि रखी छॾ हे फ़क़ीर सजण साईं जे ग़ुलाम जो जवाब दिलि जा कन खोले ॿुध यादि करे छॾ बेशक अल्लाह जो क़ुरान पढ़ण जी सभु कंहिंखे इजाज़त आहे काफ़र बि क़ुरान पढ़नि था मुस्लमान बि क़ुरान पढ़नि था यहूदी बि क़ुरान पढ़नि था ईसाई बि क़ुरान पढ़नि था क़ुरान जी कंहिंखे झलत कोन्हे पंहिंजा दोस्त अज़ीज़ क़ुरान सभु को सघे थो सभु कंहिंखे इजाज़त आहे लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां बिला तफ़रीक़ बिना कंहिं फिरकी सिरकीअ जे फिरकिन सिरकन खां हटी करे हक़ीक़त ते ई मबनी हिकिड़ो जुमिलो थो चवां तमामु उम्मत मुस्लिमा खे दावत थो ॾियां तमामु मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे ग़ुलामनि खे दावत थो ॾियां कलमे वारनि खे दावत थो ॾियां हिन मुंहिंजे जुमिले जे मथां ईमानदारीअ सां सचाईअ सां करे इन जुमिले ते गौर कर पोइ पंहिंजे दिलि खां फ़ैसिलो कनि उन दिलि खां फ़ैसिलो वठनि मां खोले थो ॿुधायां केतिरा ई आलिम हुअण जे बावजूद काफ़िर थी विया केतिरा ई आलिम हुअण जे बावजूद आलिम हुअण जे बावजूद काफ़िर थी विया केतिरा ई काफ़िर जेके आहिनि उहे आलिम थी विया यानी काफ़िर जो आलिम थियणु इहा का वॾी ॻाल्हि कान्हे का आलिम जो काफ़िर थियणु इहा का वॾी ॻाल्हि कान्हे का नौजवान परेशान थी वियो पोइ जेकॾहिं काफ़िर आलिम था थियनि आलिम काफ़िर था थियनि असां काॾे वञूं हा मुंहिंजा दोस्त अञा हिकिड़ी वाट आहे जेका मां तोखे ॿुधायां थो हिते मां ॻाल्हाइण करण खां पहिरीं दलील ॾींदो हलां सुभाणे मथां को तव्हां खां पुछे त आलिम काफ़िर कीअं थींदो आहे ओ मुंहिंजा दोस्त ग़ुलाम मोहम्मद कादियानी जेको आहे ग़ुलाम मोहम्मद कादियानी ॿुधाए उहो आलिम हुयो या कोन हुयो जवाब ॾियो आलिम हुयो मगर मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे ख़ातमुन नबीयीन हुजण जो इनकार कयईं हुन जे मथां हुकूमत पाकिस्तान जे तरफ़ खां कहिड़ो हुकुम थियो गाला कहिड़ो हुकुम थियो सुभान अल्लाह कई मुंहिंजा दोस्त अॼु बि जेके साइंसदान इस्लाम क़बूल कोन कयो अथनि पर क़ुरान जी ॼाण तो असां खां बि घणी था रखनि उन्हनि खे ख़बर आहे त हिन क़ुरान में सभु कुझु मौजूद सुभान अल्लाह हाणे साबित थियो त आलिम काफ़िर थी सघे थो काफ़िर आलिम थी सघे थो नौजवान सवाल कयो ओ सजण साईं जा ग़ुलाम को ॿुधाए मां काॾे वञा हा अॼु तोखे सजण साईं जो ग़ुलाम ॿुधाए थो यादि रखी छॾ आलिम काफ़िर थी सघे थो काफ़िर आलिम थी सघे थो लेकिन कॾहिं बि वली काफ़िर नथो थी सघे दस्तगीर कॾहिं बि वली काफ़िर नथो थी सघे ऐं कॾहिं बि काफ़िर वली नथो थी सघे न वली काफ़िर थी सघे थो न काफ़िर वली थी सघे थो तुंहिंजी दिलि क़बूल कंदी त छा वली आलिम कोन्हनि हा वली आलिम बि आहिनि आलिम सां गॾु उन साहिबे नज़र जे करे आलिम सां गॾु हुअण सां वली बि आहिनि जेको वलीउल्लाह हूंदो आहे उहो मुंहिंजा दोस्त निगाह जो कमाल वारो हूंदो आहे वली कॾहिं काफ़िर नथो थी सघे उहो कहिड़े मर्तबे फिक्र में भी हुजे काफ़िर कॾहिं भी वली नथो थी सघे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं काफ़िर वली नथो थी सघे वली काफ़िर नथो थी सघे साबित थियो त हिननि आलिमनि जेके अॼु जिन दुनिया खे वेढ़े बर्बाद करे छॾियो आहे इन्हनि खां थोड़ा गोशा नशीनी अख़्तियार करे औलिया अल्लाह जे दामन जे तरफ़ वध हाणे फ़ैसिलो तोखे करणो आहे वञी ॻोल्ह अब्दुल कादिर जीलानी जेको पीरनि जो पीर आहे उहो कहिड़ी जमायत में आहे ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया कहिड़ी जमायत में आ ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी कहिड़ी जमायत में आ दाता गंज बख्श हजवेरी कहिड़ी जमायत में आ कलंदर शहबाज कहिड़ी जमायत में आ मुझो सोनो शाह अब्दुल लतीफ भिटाई कहिड़ी जमायत में आ सच्चल सरमस्त रहमतुल्लाह अलैह कहिड़ी जमायत में आ दुनिया जे अंदर
दुनिया जे अंदर लखन वलियन जा नाला वठंदो वञा, हज़ारन जा नाला वठंदो वञा। पीर मिठा कहिड़ी जमायत में आ, कंबर वारो चौन कहिड़ी जमायत में आ, सजन साईं कहिड़ी जमायत में आ, मशहूरन वारो साईं कहिड़ी जमायत में आ, मुंहिंजा दोस्त जीलानी सैयद कहिड़ी जमायत में आहिनि। मां तोखे थो चवां फिरकिन खां हटी करे हकीकत ते मबनी हिकिड़ो फिक्रो यादि करे छॾ। जॾहिं वली काफ़र नथो थी सघे, काफ़र वली नथो थी सघे, साबित थियो अगर खुदा ऐं मुस्तफ़ा जे रज़ा वारो को रस्तो आहे त औलिया अल्लाह जे दामन खे सुके सके। इहो हिकिड़ो ई रस्तो अथई मुंहिंजा सोना, जेको तोखे हिन मुसीबतुनि खां परे करे छॾींदो। औलिया अल्लाह ख़बर अथई केतिरो ख़ौफ़ हूंदो आहे उन्हनि वटि, ख़बर अथई केतिरो ख़ौफ़ हूंदो आहे। अल्लाह उन्हनि जे लाइ छा थो चवे, इन औलिया अल्लाह ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। दुनिया जे अंदर हर शइ खे ख़ौफ़ हूंदो आहे। बाहि खे पाणीअ खां ख़ौफ़ हूंदो आहे, पाणी उनखे विसाए छॾींदो आहे। पाणीअ खे मुंहिंजा दोस्त सिज जे रोशनीअ खां ख़ौफ़ हूंदो आहे, उनखे बाफ़ बणाए उॾाए छॾींदो आहे। जबल खे लोह खां ख़ौफ़ हूंदो आहे, लोह उनखे टुकड़ा टुकड़ा करे छॾींदो आहे। लोह खे वरी बाहि खां ख़ौफ़ हूंदो आहे, बाहि उनखे ॻारे पिघलाए छॾींदी आहे। मुंहिंजो रब थो चवे दुनिया जे अंदर सिज खे वरी मुंहिंजा दोस्त सिज किरण खां ख़ौफ़ हूंदो आहे, छो त उनजी ज़ीनत ख़त्म करे छॾींदो आहे। दुनिया जे अंदर अल्लाह जे कुदरत ॾे निहार हर शइ कंहिंखो न कंहिंखो डिॼंदी आहे, लेकिन मुंहिंजो बेनियाज़ रब पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम में ॿुधाए थो, ओ दुनिया वारा ॿुधी छॾियो, सभई कंहिं न कंहिं ख़ौफ़ में मुबतला आहिनि। अगर हिन ज़रूए ज़मीन ते का बेख़ौफ़ ज़ात ॾिसण चाहियो था त उहा मां अल्लाह जे दोस्तनि जी जमायत आहे, जंहिंखे औलिया अल्लाह जो लक़ब मिलियल आहे। उहे न की ख़ौफ़ में हूंदा आहिनि, न की ग़मगीन थींदा आहिनि। लेकिन इन आयत सां गॾु अॻियां वरी ॿी आयत बि आहे, अल्लज़ीना आमनू वकानू यत्तक़ून। मुझे बेनियाज़ रब फरमायो उहा जेका बेखौफ़न बेगमन जी जमायत उहा डिॼंदी आहे, पर सिर्फ़ हिकु ज़ात उहे डिॼंदा आहिनि मगर हिकु ज़ात खां। उहा हिकु ज़ात केरा, चो मुंहिंजे करीम रब जी ज़ात आहे। केतिरो डिॼंदा आहिनि ओ ईमान वारो, हिकिड़ी थोड़ी झलक तव्हां जे आॾो पेश कया। हज़रत बायज़ीद बुस्तामी केर अदा ॻाल्हायव कोन, मां बस कंदो। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह ताला अलैहि कहिड़ी मंज़िल जो बुज़ुर्ग आहे, कहिड़े मक़ाम वारो आहे। हिकिड़ो शख़्स ईंदो आहे, ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ओ मौलाना साहब, ज़रा गुस्से करण खां पहिरीं असां तूं पंहिंजे ज़िंदगीअ ते बि, आऊं बि पंहिंजे ज़िंदगीअ ते गौर कयां, तव्हां बि ज़िंदगीअ ते गौर कयो, वरी अल्लाह जे कामिल वलियन जे ज़िंदगीअ ते बि गौर कयो। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह ताला अलैहि वेठा हिकिड़ो शख़्स ईंदो आहे, बकर काहे ईंदो आहे, छा काहे ईंदो आहे, वरी वरी ॻाल्हि आहे। बायज़ीद बुस्तामी ॾे निहारे चवंदो आहे, ओ बायज़ीद जी बच्चा मुझे बकर ॾे निहार। चई निहारिम, चई ॿुधाए, गौर कर, ॿुधाए हे तुंहिंजी ॾाढ़ी भली आहे या मुझे बकर जो पुछ भलो।
छा तो समझी जे कहे मौलवी के केर चवे इए फिलहाल ते वन धक करे छडीन से फिलहाल जे सन्ने बुहमा कढी छडीन से भले वो मौलवी भला आशिक राजू पर छो न होजे बियो नालो नथो वठा असा अना जा पुतला हो अना जा मुजस्समा हो मुतकब्बर हो चार किताब पढ़ी करे इए था पंजे पाण के समझो तो बस लहे उभरे असा तो ओ मुसलमान जमीन रे निहार खाकी आही खाक थियणो थे याद रखी छड मुसलमान हम मुतकब्बर आई हठीरो केर सिधो सो केर बीहंदो आ जॾहिं मयत थींदो आ तॾहिं हीअं थी सिधो सो बीही रहंदो आ जेको जेरो हूंदो आ उन में लचक हूंदी आ तू ज़िंदा आहीं पंहिंजे पाण में लचक पैदा हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह तआला अलैहि फरमाईंदा उन शख्स ॾे निहारे ओ सवाल करण वारा वाह मुझा करीम रब तुझे आशिकन जो मकाम छो त याद रख कुरान पढ़ी थो बुधाए सवाल कदे दुख्या हुंदा हन अकुल जे लिहाज खां पर कया वींदा हन इते बिहारे करे रब जो कुरान बुधाए या इहा गाल पूरी करे रब जो कुरान बुधाए रब जे जात सां भी एड़े किस्म जा सवाल थींदा वींदा हन मगर जी अल्लाह जे वलियन दे निहार जी उहे प्यार सा जवाब उठाजन खुदा पाजे कुदरत सा जवाब दींदो आ बायज़ीद बुस्तामी फरमाइंदो आ ओ सवाल करण वारा गौर कर गोठ खबड़ खान सोलंगी में रहन वारा हज़रत बायज़ीद बुस्तामी जवाब दिनो आ ओ सवाल करण वारा जे कदे ईमान ते खातिमो बिल खैर मुझो थियो त मुझी ही दाढ़ी तुझे बकर जे पुछ खाऊं भलिया जे कदे मुझो ईमान ते खातिमो न थियो त तुझे बकर जो पुछ मुझे दाढ़ी खाऊं भलो केड़े पाए जो बुजुर्गा केड़े मकाम जो बुजुर्गा जे जो नालो बायज़ीद बुस्तामिया इन मकाम वारो आ मगर अल्लाह जो खौफ केडो आ अल्लाह जो खौफ केडो आ अल्लाह जे जात जो डप केडो आ रुकी हिकड़ो बायज़ीद छा रुकी मर्द छा एक औरत जो भी जिक्र कया जो त मुजा दोस्त अजीज असा जे हिन मुआशरे में मर्दन सा गड औरतन जो भी बराबर जो मुजा दोस्त अजीज किरदार आ पर आया ई छो न चवा हींअर घर में 3 मर्द हन 8 औरतूं हन ईंदड़ ज़मानो मुंहिंजा दोस्त औरतुनि जी कसरत हूंदी घणो कुछ ज़मानो तब्दील थियण वारो आ ओ दुनिया ते रहण वारो नकुली ड्रामा करण वारो पंहिंजे ड्रामन खे बंद कयो याद रखी छॾियो सिज बप्पा छा आहे सिज गला सिज बप्पा चाहे घणई वक्त मर्दन पांजी डाढ मुर्सी ॾेखारिया हिकड़े मिंट ला गौर कयो थव जेडी मल मर्द कावड़बो आ कारे कार्य जो इल्जाम ॾेई करे औरत खे मारे छॾींदो आ ईमानदारी सां जवाब ॾियो जेकॾहिं औरतुन भी मर्दन खे कारो करे मारण शुरू कयो पोइ ॿुधाए त ॻोठ में बचंदा घणा इते चुप थी वियासे सच दुखियो आ न सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से निकाह बिन जणन जो थींदो आ हिकड़े जणे जो कोन थींदो आ हिक औरत जो थींदो आ हिक मर्द जो थींदो आ जेतरो तुझो हक तुझे ज़ाल जे मथों आ तुझे ज़ाल जो भी एतरो ही हक तुझे मथों आ तुझी ज़ाल थोड़ो हेदे होदे निहारे कुहाड़ी उभी कयो थो अची मुझे इज्जत जो सवाल मुझे गैरत जो सवाल आ तोखे न छडींदुम छो तो कुहाड़ी उभी करी छो तो पांजो हो कपड़ देखारी इन करे जो चवी तो त मुझी निकाह वारी ज़ाल है पर पो जदी मल तू न हेदे होदे चिबरे वांगुर दिसंदो आ त तुझे ज़ाल जो भी हक आ कुहाड़ी खणी तोखे चई सके जी खबरदार थी जे तुझो मुझे मथो हक आ ये मुझो भी तुझे मथो हक उन दी खांडजो मुसलमानो उन दी खांडजो जरे औरतों भी मर्दन के कारो करे मारण शुरू कर नहीं तौबा कयो वक्त डाढो रुखियो आ औरतुन जी गाल कयम नौजवान न्याणिया अल्लाह जी नेक बांधिड़िया मुझे महबूब मुस्तफा